मां इन सॼे बांडाण खे मचाईंदड़ ऐं इन सभिनी मोहबतुनि खे मेड़ींदड़, चाहे उहे पाताल में पयल खुतल कमल जूं पाणूं हुजनि या भौर भिरे आकाश हुजे, उन सभिनी खे मिलाईंदड़ ऐं हिन अहम मौज़ूअ खे सोचे लोचे ऐं उन ते सभिनी खे सभिनी मुतालिका ज़हननि खे गॾु विहारण वारी शख़्सियत खे घुराईंदुसि त हू आजियानो अवां जी ख़िदमत में पेश करे। हिन सभिनी मोहबतुनि खे मेड़ींदड़ चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी प्रोफेसर डॉक्टर इसहाक़ समेजो साहब, मां उनखे गुज़ारिश कंदुसि त हू चवनि ऐं समूरनि आयल महिमाननि खे भलीकार चवनि ऐं हिन कॉन्फ्रेंस जा मक़सद बयानु कनि। प्रोफेसर डॉक्टर इसहाक़ समेजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम प्रोफेसर डॉक्टर ताहा हुसैन साहब, वाइस चांसलर मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी, काबिल एहतराम डॉक्टर खलील खुम्बाटी साहब, प्रो वाइस चांसलर लॉर्ड कैंपस बदीन, काबिल एहतराम सैयद अज़हर अली शाह साहब, प्रो वाइस चांसलर लाड़कानो कैंपस यूनिवर्सिटी, काबिल एहतराम अमर फयाज़ बुर्डो, मुझे दोस्त जो अब्दुल माजिद बुर्गड़ी लैंग्वेज इंजीनियरिंग इंस्टीट्यूट जो डायरेक्टर आ, प्यारो यासिर हाल में वेठल नहायत मोज़िज़ आलिम स्कॉलर अदीब, तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार। अॼोकी कॉन्फ्रेंस जंहिं मक़सद ऐं ख़्याल खां सिंधी ॿोली जे बाख़्तियार दायरे डिज़ाइन कई आहे, फिरीगिरी उन जो जेको मक़सदु आहे या गोल आहे, उहो ज़ाहिर आहे पंहिंजी ॿोलीअ बाबति ॻणती करना, पंहिंजी ॿोलीअ सां वाबस्ता जेके मसइला आहिनि हमअसर दौर जा, उन्हनि खे ज़ुबान ॾियणा, माण्हुनि ताईं पहुचाइणा, उन्हनि बाबति सवाल उथारणा ऐं उन शोबे जा जेके माण्हू आहिनि या उन्हनि शोबनि में जेके कमु कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि खे गॾु विहारणा त जीअं मुस्तक़बिल में सिंधी ॿोलीअ खे जेके चैलेंज दरपेश हूंदा, जेके ललकारूं दरपेश हूंदियूं, उन्हनि लाइ वक़्त सिर का रिथाबंदी कजे ऐं का गॾियल हिकमत अमली ठाहिजे त आख़िर कीअं असां पंहिंजी ॿोलीअ खे न रुॻो हिननि जदीद ललकारुनि जे साम्हूं बचायूं, महफ़ूज़ कयूं, ईंदड़ नसुलनि ॾांहुं मुंतक़िल कयूं, पर गॾोगॾु उनखे वधीक सघारो ऐं ताक़तवर बणायूं ऐं हमअसर दौर जूं जेके घुरिजूं आहिनि उनखे उहे पूरियूं करण जे क़ाबिल बणाइण लाइ गॾिजी सॾिजी अॻिते वधूं। छाकाणि त हीउ जेको दुनिया हाणे ग्लोबल विलेज थी चुकी आहे, उन में वॾियूं ॿोलियूं नंढियुनि ॿोलियुनि खे तेज़ीअ सां खाई रहियूं आहिनि ऐं असांखे इन ॻाल्हि जो एतमाद हूंदे बि त सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो कोन्हे का ऐं उहा मरणी न आहे ऐं उहा मरंदड़ ॿोलियुनि में शामिलु न आहे, पर असां इहो इन वहम जो शिकार बि न हुजणु खपूं त असीं को हिन हेॾे वॾे तूफ़ान ऐं हेॾी वॾी ॿोॾि में मुकमल तौर ते महफ़ूज़ आहियूं या असां को हमअसर दौर जूं जेके घुरिजूं आहिनि उहे ईअं चुपचापात में ऐं कुझु बि न करण सां पूरियूं करे सघूं था। असांखे बहरहाल उन जे लाइ तमामु घणी रिथाबंदीअ जी, सोच वीचार जी ऐं ॻणती पालण जी ज़रूरत मौजूदु आहे। हिकिड़े ज़माने में जॾहिं सिंधी ॿोलीअ जे ख़तरनि जी ॻाल्हि थींदी तॾहिं सम्झिबो त हाणे सिंधी प्रिंट मीडिया या सिंधी अख़बारूं हेतिरियूं शाया थियनि पियूं, तंहिं करे सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो कोन्हे को। पोइ चयो त हेतिरा शाइर आहिनि ॿोलीअ में, हर साल हेतिरा किताब छपजनि था त ज़ाहिर आहे ॿोलीअ खे को ख़तरो कोन्हे को। पोइ हिकिड़ो अहिड़ो ज़मानो आयो जॾहिं असां सम्झो पए त हेतिरा टीवी चैनल शुरू थी विया आहिनि सिंधीअ में, इन करे हाणे असां महफ़ूज़ आहियूं। पर जीअं ई इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो हिकिड़ी नई दुनिया शुरू थी आहे, नओं दौरु शुरू थियो आहे, त सम्झ में इहो थो अचे त ख़ामोशीअ सां शयूं रिप्लेस थी रहियूं आहिनि, ॿोलियूं रिप्लेस थी रहियूं आहिनि, हिकिड़ियूं ॿोलियूं ॿियनि ॿोलियुनि जी जाइ वठी रहियूं आहिनि चुपचापात में ऐं को रेज़िस्ट न आहे। अॻे जॾहिं ॿोलियुनि ते के ग़ालिब ॿोलियूं, हुकुमरान ॿोलियूं उन्हनि खे रिप्लेस करण जी कोशिशि कंदियूं हुयूं त समाज मज़ाहिमत कंदो हो, समाज रद्देअमल ॾेखारींदो। जीअं भिटाई जे दौर में जॾहिं फारसीअ खे मढ़ियो वियो तॾहिं भिटाईअ उनजी मज़ाहमत कई ऐं चयो त जे तूं फारसी सिखीअं ॻोल्हो तूं ग़ुलाम। हाणे ज़ाहिर आहे ॿी ॿोली सिखण खे ग़ुलामी त नथो चई सघिजे, पर पंहिंजी ॿोली छॾण खे बहरहाल हाञकार सम्झी सघिजे थो। ईअं ई अरगूननि ऐं तरखाननि जे ज़माने में जॾहिं सिंधी माण्हुनि, उस्तादनि ऐं शागिर्दनि जूं ज़ुबानूं वॾियूं पियूं वयूं सिंधी ॻाल्हाइण ऐं लिखण जे ॾोह में, तॾहिं ज़रा माण्हुनि मज़ाहिमत करे उनखे महफ़ूज़ कयो, बचायो। पर हाणे असां सभु
चुपचाप में जॾहिं हिकिड़े डिवाइस ते बिना कंहिंजे चवण जे बिना कंहिं हुकुमरान जे कंहिं पंहिंजो ऑर्डर जारी करण जे रोमन में लिखी रहिया आहियूं ऐं रोमन में बि उर्दू लिखी रहिया आहियूं, तॾहिं असां इहो कीअं था सम्झूं त असांजी ॿोली महफ़ूज़ आहे। कासिमाबाद जहिड़ो इलाइक़ो जेको निज सिंधियुनि जो आहे ऐं हैदराबाद जेको असां सभिनी जो हिकिड़ो सकाफ़ती मर्कज़ आहे, अदबी मर्कज़ आहे, इल्मी मर्कज़ आहे, उन में तव्हां रुगो बोर्ड ॻणे अचो त घणा सिंधीअ में आहिनि। इहो कंहिं बि न कयो आहे, इहो ग़ैर महसूस तरीक़े सां थियो आहे। जेके ख़ानगी स्कूल आहिनि उन्हनि में सिंधी ॿोली जी सुरताल छा आहे? तंहिं करे हाणे ज़ाहिर आहे इन ॻाल्हि खे असांखे ॾिसणो पवंदो त इन सॼी जेका ग़ैर महसूस वार आहे हिकिड़ी सिंधी ॿोलीअ ते मढियल, उनखे फेस करण लाइ, मुंहुं ॾियण लाइ असां कीअं नई रिथाबंदी करे सघूं था, कीअं नवां स्पेसिस जेके आहिनि उहे ॻोल्हे सघूं था। ऐं उन में ज़ाहिर आहे टेक्नोलॉजीअ जो ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो तमामु वॾो किरदारु आहे। बज़ाहिर त ईअं थो लॻे त इहा जेका आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे उहा शायदि रुगो अंग्रेज़ी या किन वॾियुनि ॿोलियुनि खे बचाइण जो किरदारु अदा करे सघे थी या उन्हनि खे फैलाइण जो कमु करे सघे थी। पर हाणे जेके ताज़ियूं आहिनि रिसर्चिस आयूं आहिनि उन में ॾिसूं था त हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जेका आहे उहा ख़ुदि जेके मरंदड़ ॿोलियूं आहिनि उन्हनि खे बचाइण जे लाइ तमामु वॾी रिथाबंदी करे रहियूं आहिनि। ऐं हवाई यूनिवर्सिटी ऐं हिकिड़ो ॿियो जेको निजी इदारो आहे उन्हनि गॾिजी हिकिड़ो तमामु वॾो आर्काइव ठाहिण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे त दुनिया में जेके मरंदड़ ॿोलियूं आहिनि उन्हनि जो आर्काइव ठाहिजे ऐं मुस्तक़बिल में उहे ॿोलियूं जेके मरी चुकियूं हूंदियूं उहे बि सिखण जी सहूलियत मौजूदु हूंदी। त इन तरह सां हाणे असांखे हिकिड़े नए दौर खे आॾो रखे पंहिंजो पाण खे न रुगो रिव्यू करिणो पवंदो, जांचणो पवंदो, पर पंहिंजे कमज़ोरियुनि खे दुरुस्त करे हीअ जेका नई लहर आहे उनजो हिसो थियणो पवंदो। छाकाणि त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा ज़ाहिर आहे जेके उन में मौक़िया मौजूदु आहिनि, उन में ओतिरा ई मसइला बि मौजूदु आहिनि। मिसाल तौरु उन जे नतीजे में जेका हिकिड़ी ग़लति इंफॉर्मेशन जी या ग़लति मालूमात जी जेका हिकिड़ी लहर शुरू थी आहे उनखे दुरुस्त बि उहे ॿोलियूं करे सघंदियूं जेके उनजो हिसो हूंदियूं। जेके उनजो हिसो न आहिनि उहे ज़रा उन में जेका बि ग़लति मालूमात ऐं कूड़ ऐं कंहिं बि क़ौम, वतन ऐं ॿोली जे बारे में जेके मफ़रूज़ा हूंदा उन्हनि खे दुरुस्त न करे सघंदियूं। तंहिं करे असांखे पंहिंजो पाण खे इन क़ाबिल बणाइणो पवंदो त असां जदीद दौर में जॾहिं दाख़िल थियूं त उन में जेके बि अहम उन जूं घुरिजूं ऐं ज़रूरतूं उहे पूरियूं बि कयूं। तंहिं करे सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो न रुगो पंहिंजे तौर ते हिन कॉन्फ्रेंस खे कराए इन मसइले खे तव्हांजे आॾो रखण जी शुरूआति कई आहे, पर गॾोगॾु असां पंहिंजी हिकिड़ी ज़िमेदारी महसूसु कयूं था त असां तमामु जल्द अब्दुल माजिद बुरूडी इंस्टीट्यूट सां गॾिजी कल्ह असां वेठा हुआसीं, मां ऐं प्यारो उमर फयाज़, ऐं काफ़ी तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे असां त असां इन सिलसिले में पंहिंजो छा करे सघूं था। त ॿ हिकिड़ा प्रोपोज़ल या प्रोजेक्ट आहिनि जेके असां गॾिजी करण जो फ़ैसिलो कयो आहे। ऐं उनखां अलावा जेके ॿ चारि ॿियूं ॻाल्हियूं मां करणु चाहियां थो उहे चाहींदुसि त असां बाक़ी इदारा जीअं मेरान यूनिवर्सिटी वेठी आहे उन्हनि जो हिकिड़ो ज़बरदस्त आहे ITI जो शोबो आहे, इवन ज़रई यूनिवर्सिटी वटि आहे, सिंध यूनिवर्सिटी वटि आहे, त उन्हनि सभिनी खे बि गुज़ारिश कंदासीं त उहे पंहिंजनि शोबनि खे ॻंढियुनि ॿोलीअ जे मसइले सां ऐं पंहिंजी ॿोली जी तरक़ीअ सां, छाकाणि त जेसीं ताईं असां इन टेक्नोलॉजीअ खे पंहिंजे वतन जे ख़िदमत लाइ क़तबु नथा आणियूं तेसीं ताईं तव्हां हिकिड़ा सुठा माहिर ॼाणू क़ाबिल इंजीनियर त मथां पैदा करे वञो, पर उन्हनि जो तव्हांजे वतन खे को फ़ाइदो न आहे। पंहिंजनि शागिर्दनि जे लाइ अहिड़ा प्रोपोज़ल डिज़ाइन कनि, अहिड़ियूं असाइनमेंट्स डिज़ाइन कनि ऐं उन में असां पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कंदासीं। माना जेकॾहिं तव्हां पंहिंजनि शागिर्दनि खे सिंधी ॿोलीअ जे कंहिं अहम मसइले जे तरक़ीअ लाइ किताब आणींदव त असां उन में फंडिंग करण लाइ बि तयारु आहियूं। माना सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जेका आहे उहा ईअं न आहे त रुगो तव्हांखे सलाहूं पई ॾिए, असां उन्हनि सां गॾिजी वेंदासीं, उन्हनि शागिर्दनि जी मदद कंदासीं, रुगो तव्हां उहे प्रोजेक्ट डिज़ाइन करे पंहिंजे क़ाबिल उस्तादनि जे वसीले उन्हनि खे इम्प्लीमेंट करायो। मिसाल सॼी दुनिया हाणे इहे जेके मरंदड़ ॿोलियुनि खे जॾहिं महफ़ूज़ करे रही आहे त छो असांजूं यूनिवर्सिटियूं गॾिजी हितां जूं जेके असांजूं लोकल लैंग्वेजिस आहिनि, शिकारनि जी ॿोली आहे, ओडनि जी ॿोली आहे, भील कूलियुनि जूं ॿोलियूं आहिनि, बेशुमार जेके लोकल कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि जूं ॿोलियूं मरी वेंदियूं जेकॾहिं असां उनखे महफ़ूज़ न कयो त उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ के हू प्रोजेक्ट ठाहिनि, के एप्स ठाहिनि, के शयूं डिज़ाइन कनि त जीअं असां उन्हनि खे बचाए सघूं ऐं असां इन मामले में गॾु हूंदासीं। तव्हांजा शागिर्द जेकॾहिं सिंधी ॿोली जे लहजनि ते के एप्स ठाहींदा त सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो उन में न रुगो फंडिंग कंदो पर उन्हनि खे गाइड कंदो, उन्हनि खे मटीरियल प्रोवाइड कंदो, एक्सपर्ट्स ॾींदो उन्हनि खे। त असांजी गुज़ारिश इहा आहे त तव्हां सभु पंहिंजे मुंहं सां कमु करे रहिया आहियो, यकीननि करे रहिया आहियो ऐं उहो बि आहे, पर
तव्हां आख़िर अहिड़ो कहिड़ो कमु करे सघो था जंहिंसां तव्हांजे वतन जी ऐं ॿोली जी ख़िदमत थी सघे थी, त उहो इहो आहे त तव्हां पंहिंजनि इदारनि खे उन्हनि इदारनि सां जोड़ियो जेके कंहिं न कंहिं रीति ॿोली जी ख़िदमत जो कमु करे रहिया आहिनि, ऐं उन में जेका असांजे हिसे जी मदद हूंदी उहा असां कंदासीं। ॿ जेके ख़ासि प्रोजेक्ट या कम आहिनि जेके असां मुस्तक़बिल में शुरू करणु चाहियूं था, उहे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। हिकिड़ो आहे सिंधी लैंग्वेज इन्वेंट्री, माना सिंधी ॿोलतरी, जेको असां ऐं अब्दुल माजिद बुरूडी इंस्टीट्यूट गॾिजी शुरू कंदासीं, ऐं तव्हां ॾिसंदव त मुस्तक़बिल में इन जो सिंधी ॿोलीअ खे तमामु घणो फ़ाइदो पवंदो। ॿियो आहे त अवाइली ॿोलनि जे मयारी उचार जी रिकॉर्डिंग ऐं ऑनलाइन सोतियाती कार्पस जी जोड़जक, ऐं इहे ॿ अहिड़ा कम आहिनि जेकॾहिं असां गॾिजी करे वियासीं त मां सम्झां थो सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो वॾो डेटाबेस ठहंदो, ऐं तमामु घणा अहिड़ा नवां कम हूंदा जिन में असां उन्हनि जी सपोर्ट करे सघंदासीं। गॾोगॾु जेके बि यूनिवर्सिटियुनि में शागिर्द कमु कनि था, उस्ताद कमु कनि था, जेकॾहिं हू कंहिं तरह सां नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग ते को कमु कंदा त असांजो इदारो उन्हनि जी हर का मदद कंदो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।